वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। निहारींदुसि निकिरी बोतन कारण बर, आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी आहिनि। स्टेज ते वेठल इंतिहाई मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्त ऐं सिंधी अदबी संगत जा अॻूणा सेक्रेटरी जनरल मोहतरम ताज जोयो साहिबु, सिंधी अदबी संगत जा मरकज़ी प्रेस तर्जमान अनवर आज़ाद कांदड़ो साहिबु, मुंहिंजो इंतिहाई प्यारो दोस्त भाउ सिंधी ॿोलीअ जो ख़ूबसूरत शाइर नसर निगार, असांजो सीनियर मोहम्मद अली पठान साहिबु, असांजो भाउ दोस्त मुख़्तियार समो साहिबु, ऐं मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त साह सिबाणो, शाह ते PhD कंदड़ आलिम दोस्त नौजवाननि में डॉक्टर एहसान दानिश, साईं डॉक्टर बदर धामरा साहिबु, ऐं मुंहिंजा लाड़काणे सां लाड़काणे जे आसपास मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ दोस्तो जीए सिंध ऐं जीए सिंधी ॿोली। आउं इंतिहाई पहिरीं शुक्रगुज़ार आहियां ख़ुसूसी तौर ते सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे जे उहिदेदारनि जो, बिलख़ुलूस सेक्रेटरी साहिबु सिंधी अदबी संगत आदिल अब्बासी, मूंखे ख़ुशी थी आहे त हुननि पंहिंजे तमामु मुख़्तसिर टेन्यूअर वारो जेको दौरु आहे, जेके कुझु महीना गुज़रिया आहिनि, हीअ बि सिंधी अदबी संगत इहा बि किथे क़ाबू हुई ऐं पंहिंजे कोशिशुनि सां असां पंहिंजे नियत सां जेका सफ़र पे कयो असांजे राइटर्सनि, ख़ुसूसी तौर ते तख़लीकारनि, उन में आदिल महिनत कई ऐं उन मां उहा आजी थी, ऐं जीअं आजी थी आहे त हू पंहिंजे तख़लीक़ी तंज़ीमी सफ़र ॾांहुं हुन जो वधणु शुरू थियो आहे। ऐं उन्हनि मुख़्तसिर ॾींहंनि में जेके वाक़ई 2 प्रोग्राम कया आहिनि, उन्हनि ते उनखे जस हुजे सिंधी अदबी संगत जे सभिनी उहिदेदारनि, काउंसलर खां वठी जॉइंट सेक्रेटरी, ख़ज़ानची, ऑडिटर, कारोबारी कमेटी जे सभिनी दोस्तनि खे, त उन्हनि सिंधी अदबी संगत जो जेको असली ऐं हक़ीक़ी कमु आहे उनखे, उन मक़सद खे वधायो आहे। शाह लतीफ़ ते गुफ़्तगू एतिरनि दोस्तनि क़ीमती ऐं अहम लतीफ़ जे हवालनि में सभिनी तमामु भरपूर तरीक़े सां लतीफ़ जे पैगाम खे, उन जे फ़िक्र खे अवां ताईं रसायो। ख़ुसूसी तौर ते आख़िरी असांजे मुक़रर ताज जोयो साहिबु ऐं ॿियनि सभिनी उन मामले खे अॻिते कयो। मार्क्स जो हिकिड़ो तमामु देवमालाई हिकिड़ो किरदारु पसंदीदा रहियो आहे। उन किरदार जो कमु इहो हो त ऊंदाहे उभ ऐं अंधारीअ धरतीअ ते हुन रोशनी जेका आहे ॾियण पे चाही, अर्पण पे चाही, पर वक़्त जे देवताउनि खे उहा ॻाल्हि नापसंदि आई ऐं हुनखे सज़ा तौरु, उन रोशनीअ जे फैलाव जे सज़ा तौरु जबल जे चोटीअ ते ॿधी ॻिझुनि हवाले कयो ऐं उन जो नालो हो पिरोमेथिस। आउं अॼोकी तारीख़ ताईं शाह लतीफ़ खे सिंध जो पिरोमेथिस सम्झां थो।
ऐं वक़्त जे हाकुमनि जेका लतीफ़ रोशनी ॾियण पे चाहिए या जेका ॾिनी, उन पादाश में, उन अपराध में वक़्त जे हाकुमनि बि लतीफ़ साईं सां पंहिंजे हवाले में घटायो न। कॾहिं अड़ल वछेरीअ जे सूरत में हुनखे हंजायो वियो, कॾहिं चांदीअ जो प्यालो पाणी पीअण जे हवाले में तोहफ़े तौरु ॾेई उनखे अबदी निंड सुम्हारण जी कोशिशि बि कई वई, ऐं कॾहिं बि हुनखे हिकु ॾींहुं बि सुकून सां वेहण न ॾिनो वियो। ऐं लतीफ़ खे बचाए जेकॾहिं वाक़ई भिट ते ईअं वेही रहे हा त पोइ थी सघे थो त जेको पैगाम लतीफ़ असांखे ॾिनो उहो उन तरीक़े सां न रसी सघे हा। लतीफ़ साईं खे पंहिंजी आवारगी, पंहिंजी रोलाकी, पंहिंजी मुसाफ़ित बचाए वई हली, ऐं हाकुमनि मां बि ज़हनी फितराक मां बि हुनखे आसूदगी नसीब थी त हुनजी मुसाफ़ित अहिड़ी हुई जेका दुनिया जे यूनिवर्सिटियुनि में जेको इल्मु आहे, मां सम्झां थो त कंहिं मुसाफ़िर जे पेर जे धूड़ मां उथियल जेका मिठी दज़ आहे, उन इल्मु, उन में जेको इल्मु आहे कंहिं यूनिवर्सिटीअ में उहो इल्मु मौजूदु नथो थी सघे। ऐं लतीफ़ साईं उहो इल्मु कल एक देखा आदमी अटा सफ़र की धूल में गुम था अपने आप में जैसे खुशबू फूल में। लतीफ़ साईं आउं चवंदो आहियां त भागवंत शाइर आहे सिंधी ॿोलीअ जो ऐं हिन सरज़मीन जो भागवंत आहे, ऐं उनजे करे मां सदाईं उनखे शाइर आज़म सम्झंदो आहियां। कंहिं बि आर्ट खे पोइ संग तराशी हुजे, मुसवरी हुजे, नृत्य हुजे, संगीतकारी हुजे, शाइरी हुजे, उनखे उजागर करण लाइ फ़क़ति उहो शख़्स उन जे वेझो वञी सघे थो जंहिं वटि उन आर्ट जे लाइ जंहिं बि आर्ट मुतलिक़ लिखणु चाहे, मुसवरी मुतलिक़ लिखणु चाहे, कुझु दरियाफ़त करणु चाहे, कुझु ॿुधाइणु चाहे, कुझु ज़ाविया खोलणु चाहे, नृत्य जे बारे में ॿुधाइणु चाहे, संगीतकारी जे बारे में ॿुधाइणु चाहे, पर जेसि ताईं उहो शख़्स उन आर्ट सां अणमयो प्यार न कंदो, जेसि ताईं उन सां हद खां वधीक उन जे वेझो वञी उन जे पाताल ताईं लही जेसि ताईं माण्हू नथो वञे त कुझु बि उन जे कंहिं बि आर्ट जे बारे में खोल नथो करे सघे। ऐं मां सम्झां ईअं थो त लतीफ़ जे बि वेझो उहो ई वेंदो जेको लतीफ़ सां प्यार कंदो ऐं ख़ुसूसी तौर तां पंहिंजे ज़बान तां जेको बलहार वेंदो, बलहार ॼण खां पोइ लतीफ़ जे वेझो वेंदो। ऐं जेको बि लतीफ़ ताईं अॼु ताईं वियो आहे, यकीन ॼाणो उन जे पोयां उहा मोहबत आहे, अणमई मोहबत पाए मन में, उहा अणमई मोहबत आहे जेका कंहिं बि माप ऐं तौर में नथी अचे। ऐं हिदायत मंगी साहिबु अॼोके ॾींहं ताईं मूंखे त हींअर साबित थियो आहे त साईं हिदायत मंगी साहिबु आशिक़ शाह लतीफ़ ई हुयो, छाकाणि आशिक़नि जा इहे कम आहिनि। न त ही सफ़र ऐं उनजी गुफ़्तगू, उनजो डायलॉग करणु ॾाढो ॾुखियो आहे। जेको भोॻींदो आहे उहो भोगना मां जेको गुज़रंदो आहे, जेको पीड़िबो आहे, उनखे ई उन तकलीफ़ जो उनजो अहसासु हूंदो आहे। त लतीफ़ साईंअ जे मुतलिक़ असांजे नामियारे उस्ताद ऐं आलम साईं ग़ुलाम रसूल मंगी साहिब जे ॿिए नंबर फ़र्ज़ंद साईं हिदायत मंगीअ,
वाकई लतीफ़ सां मुहबत जे, प्यार जे, उनसियत जे ऐं प्यार ऐं मुहबत बि ईअं त कोन थींदो आहे, या त थी वेंदो आहे, या त जॾहिं जॾहिं बि माण्हू गहिरो लहंदो वेंदो आहे, पोइ शख़्स हुजे या समुंड हुजे, उनखे उन मां घणाई मोती ऐं मानाउनि जी मालाऊं मिलंदियूं आहिनि। ऐं हिदायत मंगी साहिबु लतीफ़ साईंअ जे अथाह गहराइनि में लही उनखे पंहिंजो पहिरीं करे, पहिरीं पाण पंहिंजो लुत्फ़ु वरितो आहे, हुन शख़्स पहिरीं पंहिंजो लुत्फ़ु वरितो आहे लतीफ़ साईंअ मां, ऐं उन खां पोइ उन लुत्फ़ जो तासुर जेको आहे उहो असां लाइ अर्पियो आहे, असांखे ॾिनो आहे। लतीफ़ साईं जी शाइरी बेरहम कोन थो ॻाल्हायो वञे असांजे मामलनि में, ख़ुसूसी तौर ते आर्ट जे मामलनि में। त लतीफ़ साईंअ जी शाइरी खे ही दौर हाणे महिरबानी करे, फरीदीन अतार जी महिरबानी, मौलाना जलाल रूमी साहिब जी वॾी महिरबानी, हाणे तौहीद ऐं तसौफ़ ऐं इहा जेका लहर आहे इन ते घणो भाड़ींदासीं पाण। छा असांजे हालतुनि जो इहो हल आहे छा? फ़र्द जे कैफ़ियतुनि जा मामला अलॻि अलॻि आहिनि, जेका तेज़ाबियत आहे असांजी, जेका बेहक आहे असांजे ज़माने जी या असांजे ख़ुसूसी तौर हिन वतन जी, उनजो हल तौहीद मां मिलंदो या तसौफ़ मां मिलणो आहे छा? 2018 में 21 सदी पंहिंजो रूनमाई करे चुकी आहे, पंहिंजे चहिरे तां पर्दो लाहे चुकी आहे। छा उनजो हल अञा बि उन मां तलाश करण जी गुंजाइश बाक़ी बचे थी छा? मां वरी चयो, फ़र्दी कैफ़ियतूं अलॻि आहिनि, फ़र्दी सेटिस्फिकेशन अलॻि आहे, उनखे किथां उहे सभु शयूं नसीब थी सघनि थियूं, पर लतीफ़ साईंअ खे ऐं लतीफ़ साईं जे कम खे, तफ़क्कुर खे इहो छो न थियो वञे त लतीफ़ साईंअ जे हवाले सां माण्हू सुञाता विझनि। लतीफ़ साईं, जलालुद्दीन रूमी साहिबु या फरीदुल अतार, यकीननि उन्हनि जा पंहिंजे पंहिंजे दुनिया में ऐं पंहिंजे पंहिंजे ज़हनी रियासतुनि में पंहिंजा पंहिंजा अनमोल कम ऐं वॾा कम कयल आहिनि, पंहिंजे ज़माने जे सच जे हवाले में उन्हनि जो उहो सच आहे। पर कल्ह जो सच अॼु जो कूड़ थी सघे थो, अॼु जो सच सुभाणे जो कूड़ थी सघे थो। सो इहे ईअं मज़हब बि एॾा ई क़दीम आहिनि ऐं उन्हनि जा मामला ऐं उन जा मेटाफिज़िक्स जा कम अञा घणेई आहिनि ॿिया। लतीफ़ साईं सिधो सिधो एहसासदारीअ जो हिकु पेंट कंदड़, हिकु तख़लीक़ी दुनिया जे रंगमंच, दुनिया जो जेको तख़लीक़ी आलमी तख़लीक़ी रंगमंच आहे उनजो शाह लतीफ़ हिकिड़ो शहज़ादो आहे ऐं असांखे उन तरीक़े सां कमु करण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं उहो कमु असां केतिरो करे सघूं था? आउं सम्झां थो त शाइर खे, ख़ुसूसी तौर ते जेन्युन शाइर खे, निबार शाइर खे, असलूके शाइर खे, सचे शाइर खे हिकु रियासत जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। जंहिं ज़बान जो हू शाइर आहे उनखे उहा पाण भरी ख़ुदि मुख़्तियार, आसूदगीअ वारी, उहा मतिलब वारी, मक़सद वारी रियासत ज़रूरु खपे थी। ऐं शाह लतीफ़ खे जेसि ताईं उहा रियासत जेका उनजे ख़्वाब में, उनजे ख़्याल में ऐं उनजे फ़िक्र ऐं तफ़क्कुर में जेका मौजूदु आहे, जेसि ताईं उनजी आसूदगी, जेसि ताईं उनजो आजपणो नथो नसीब थिए ऐं हीअ जेकॾहिं सिंध वाकई दुनिया जे वॾनि ऐवाननि में जेकॾहिं पंहिंजो नाले जो झंडो नथी फड़काए, तेसि ताईं शाह लतीफ़ जो ईअं उजागर थियणु इंतिहाई मुश्किल आहे। छाकाणि स्टेट कमु कंदी आहे दुनिया में, स्टेट पंहिंजनि अज़ीम फ़नकारनि ते स्टेट कमु कंदी आहे। फ़र्द माण्हू कंदा रहिया आहियूं, यको सालनि जो ॻाणेटो आहे, पर अॼु होमर ते जेको कमु करे रही आहे उनजी रियासत करे रही आहे,
वर्जिल ते कम उन्हनि जी रियासत करे रही आहे, शेक्सपियर ते उन्हनि जी रियासत करे रही आहे। त हीअ रियासत बुनियादी तौर ते अञा पाण भरी नथी आहे। जंहिं ॾींहुं असांजी हीअ रियासत पाण भरी थी ऐं असां पाण खे सुञातो त पहिरियों ई हथ असां शाह लतीफ़ पे विझंदासीं, ॿियो असां वटि चारो ई न आहे। छाकाणि त सिंध जो हक़ीक़ी रहनुमा, हक़ीक़ी रहबर फ़क़ति ऐं फ़क़ति शाह लतीफ़ आहे। शाह लतीफ़ जी शाइरी ऐं उनखे सम्झण जे लाइ बुनियादी तौर कंहिं बि आर्टिस्ट खे सम्झण जे लाइ, कंहिं बि दुनिया जे आर्टिस्ट खे सम्झण लाइ पहिरीं वाक़ई उनजो ज़मानो जेको आहे उहो ऐं उनजी शेरी रवायतूं, जेकॾहिं शाइर आहे त उनजी शेरी रवायतूं ऐं उनखां अॻु छा छा थी गुज़रियो आहे, छा छा कयो वियो आहे उन रस्ते में, उन गस में। जेकॾहिं शाइरीअ जो हवालो आहे त पोइ उन में असांखे जाचणो पवंदो त उन खां अॻे, शाह खां अॻे उहे कहिड़ियूं असां वटि मज़बूत जेके आहिनि रवायतूं, शेरी रवायतूं अॻु मौजूदु हुयूं, जिन खां शाह लतीफ़ अञा अॻिते वञण जो कमु वरितो, हिकु आर्टिस्ट जी हैसियत में, हिकु फ़नकार जी हैसियत में, हिकु फिलासफ़र जी हैसियत में, हिकु वीचारक फ़र्द जी हैसियत में उन्हनि पंहिंजनि अॻूणियुनि रवायतुनि खां कहिड़ो कमु वरितो। छाकाणि त जेसिताईं रवायत जो खे नथो सम्झिजे या जेसिताईं शाह लतीफ़ खां अॻे जेको शाइराणो जेको वायो मंडल आहे उनजी जेसिताईं असांखे परख नथी थिए, तेसिताईं असांखे ख़बर कीअं पए त शाह जे ही स्केल जेको आहे, ही हिन जो निबार आहे, ही हिन जो असलूको आहे, हिन ई पैदा कयो आहे, हुनजो पाण ई जेको आहे ॾातार बि पाण आहे, ॾिनो बि पाण अथसि, सोचो बि पाण अथसि। पर उनखे सम्झण जे लाइ, सतीव जे सिट खे, असलूकी सिट खे सम्झण लाइ पहिरीं असांखे तमामु हिकिड़ो मुताइले करणो पवंदो, ॾिसणो पवंदो त असां वटि अॻु काज़ी कादन छा चयो, जेको बानीकार आहे, उन जी सिट छा थी ॿुधाए, उनजो सिटाव छा आहे, उनजी तक़सीम छा आहे, उनजी बिहक छा आहे, तशबीह कीअं थो आणे, किनाए खे कीअं थो इस्तेमालु करे, ऐं उन सिट जे हुस्न खां लतीफ़ मुतासिर कीअं थो थिए या उन खां पोइ जा जेके शाइर आहिनि उन्हनि सिटुनि खां मुतासिर कीअं था थियनि। त उन हवाले में मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे कुझु उहे शयूं ज़रूरु ॾिसणियूं पवंदियूं। मिसाल तौरु काज़ी कादन जो हिकिड़ो ॿ सिटो बेत आहे, आउं त सोरठो थो चवां उनखे, त विज बादल ऐं वाह, विज बादल ऐं वाह डिज न लहरे लॻियो, विज बादल ऐं वाह डिज न लहरे लॻियो, सधर सुहा चाव ॿेड़ी ॿुॾण नाहको, सधर सुहा चाव ॿेड़ीअ ॿुॾण नाहको। या ॿियो बेत बि सोरठो आहे, सोरठे में आहे त बुक पाणीअ मंझि, बुक पाणीअ मंझि ॿाॿीहा ॿुॾी मुआ, बुक पाणीअ मंझि ॿाॿीहा ॿुॾी मुआ, जेतो पवे सम्झ त तूं कहिड़ो न थी वएं, तां सूरह सभ को, काज़ी कादन तां सूरह सभ को, सिट जो सिटराव, सिट जो रचाव, सिट जी बेहक, सिट जी ॼमियल सिट कीअं आहे सिंधी शाइरीअ में, त तां सूरह सभ को, जा मुहाए न मुड़न, तां सूरह सभ को, जा मुहाए न मिड़न, रुक वहदीअ साम्हूं सूरह से जावन। ही केदारे जे हवाले में साईं जा बेत आहिनि। त हीअ जेका बिहक आहे, इहो जेको आॾाणो सिंधी शाइरीअ जो आहे, इहो आगाठो आहे, उहो मज़बूत रवायत में जो हामिल आहे। मिसाल त जेकॾहिं पोइ
जदीद उन खां पोइ जेकॾहिं कमाल जे शाइर ॾे असांजे वेंदासीं, साईं ॿुधायो मोहम्मद अली साईं शाह करीम ख़ुसूसी तौर ते बाग़बंद शाइर आहे, हसीन शाइर आहे। ऐं हे जेके मां कुझु बेत तव्हांखे ॿुधायो तमामु जेके उन में थोरा बेत आरिफ़ुल बयान आरफ़ीन में जेके मौजूदु आहिनि, जेके उन्हनि में कुझु बेत आहिनि। उन में हीउ जेको आहे मशहूरु बेत त पाणियारीअ सिर ॿहड़ो, हे तशबीह जो इस्तेमालु, ऐं वरी जर ते पखी, जर हे त थी सघे थो अंग्रेज़ ऐं उन्हनि विलायती शाइरी जा कमाल आहिनि, मौजज़ा आहिनि। हीउ कमाल जो मौजो न आहे सिंध जो, हीउ शर्फ़ छा हुस्नाकी आहे सिट जी, छा मानवियत उन में मौजूदु आहे। पाणियारीअ सिर ॿहड़ो, जर ते पखी जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। ऐं लतीफ़ साईं थो कढे त कातिब लिखियो जीअं, लायो लाम अलफ़सीं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। त कड़ो कड़े सां ई गॾियो पियो आहे। ऐं उन में शाह जो आउं चवां थो शाह ते फितरत महिरबान हुई, शाह ते हिन मुल्क जूं हवाऊं बि मस्तु हुयूं, शाह ते उनजे शाह जे ज़हन ऐं दिमाग़ ऐं ज़मीर सां हिन जूं मौसमूं बि उन ते महिरबान हुयूं, हिन देश जी कारी उस बि हुई उहा बि महिरबान हुई, छांव बि महिरबान हुई, वण वहाड़ रस्ता रोड सभु जेके जेके पखी पुखण जेके आहिनि उहे महिरबान हुया। त हुन ॾातार जे कुवत जे पोयां वञो जंहिंखे तमामु तारीख़ जो पंहिंजे ज़मीन जो वॾो कमु करिणो आहे, छाकाणि उहो पैगम्बर आहे, लतीफ़ सिंध जो पैगम्बर आहे। ऐं उन पंहिंजे पैगम्बरीअ में उहे कमु कया। ख़ुसूसी तौर ते साईंअ जे हवाले में जेकॾहिं असां मेटाफिज़िक्स खां ॿाहिरि वेंदासीं त पोइ तमामु ज़बरदस्त ॻाल्हि हिन कई आहे। पंहिंजे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाईंदुसि सुर खंभात जे हवाले में। साईंअ जो सुर खंभात शाह लतीफ़ जो मुंहिंजे पसंदि जो सुर रहियो आहे। जेके कुझु सुर लतीफ़ साईं जा पसंदि जा आहिनि उन में सुर खंभात मुंहिंजो पसंदि आहे, सामोडी पसंदि आहे, मूमल बि आहे, पर खंभात मूंखे वधीक पसंदि रहियो आहे। ऐं खंभात ते असांजे आलमनि तमामु ज़बरदस्त ॻाल्हायो आहे। ॿ ॻाल्हियूं साईंअ जी ॿुधाईंदुसि तव्हांखे। हिदायत मंगी साहब बि ॻाल्हायो आहे, लिखियो आहे न ते। ऐं तव्हांखे गुरबख्शाणी जा पहिरियां ॿ टे लफ़्ज़ आहिनि त इंसान जे जज़्बनि ऐं उमंगनि जी तस्वीर करणु शाइर जो मर्क आहे, मगर हैवाननि जे अंदर जा राज़ खोलणु ऐं उन्हनि जा तरह तरह पूर ऐं रीचक बयानु करणु शाह जहिड़े गहरे शाइर जो ई कमाल थी सघे थो। साॻे ई सुर बाबति खंभात जे बाबति हिदायत मंगी साहब जा लफ़्ज़ आहिनि त खंभात जे बेतन में भिटाईअ फितरत जे हुस्न जी भेट हिकु त इंसानी तख़लीक़ सां कई आहे ऐं ॿियो त हिन फितरत जे बेजान शयुनि सां सिधो मुखातिब थी ॻाल्हायो आहे। सुर खंभात असुल में त आहे गुजरात जे हिकिड़े शहर जो नालो, ऐं गुजरात जो शहर बि हो जिते उहो महादेव जो जेको तीर्थ आहे संपक्त मुंहिंजो ख़्यालु आहे, उन तीर्थ सां उन शहर जो नालो पियो। पोइ उते जे रागिन हुआ रागणी ठाही खंभात, ऐं जंहिंखे सिंध में खमाच बि चयो वञे थो। ऐं राति जो ख़ुसूसी तौर ते राति जो 10 बजे खां उहो रागणी ॻाई वेंदी आहे, जंहिंजी असर पज़ीरी जेका आहे उहा दिलि ऐं दिमाग़ ते थिए थी। पर लतीफ़ साईं जॾहिं इन सुर खे जे वेझो वियो, हाणे इन सुर जे वेझे वञण जे लाइ हीअ बि ज़रूरी आहे त शाह लतीफ़ खां अॻे त ॾिसूं कंहिं कमु कयो इन में, शुरूअ जो कमु कंहिं कयो, इन जो पीढ़ जो पथर रखियो कंहिं। फ़क़ति ऐं फ़क़ति ईमानदारी इहा आहे, उन ते बि कमु न थियो आहे। सिंध जे अज़ीम शाइर ते
कुछ तारीख़ में कम थियनि था, कुछ फ़र्दनि जा, कुछ ॿियनि जा, कुछ शयूं रहिजी वञनि थियूं, कुछ तारीख़ किन खे पाण लटे छॾे थी, कुछ किन खामियुनि जे करे, कुछ मामलनि जे करे। इहो सुर जेको आहे पहिरियों म्यूं शाह इनायत रिज़वी साहब नसरपुर वारे, नसरपुर जे सैयद सगोरे इहो रचियो। ऐं इन खां अलॻि जेके बि सुर आहिनि, यानी 30 जेके बि सुर आहिनि उहे बि ॿियो शाह इनायत ई पहिरीं जोड़िया, ठाहिया, वधाया। ऐं गॾोगॾु जेका वाई आहे ख़ुसूसी तौर ते उनजो मौजूद बि साईं थियो। तव्हां जॾहिं म्यूं इना शाह खे पढ़ंदा यकीन ॼाणो ऐं उहो ई साॻो सुर लतीफ़ जो पढ़ंदा खंभात, तव्हांखे अचरज लॻंदो त लतीफ़ केॾो हसीन ऐं दिलकश ऐं सुचेत ऐं बावकार ऐं साख वारो शाइर आहे त जंहिं पंहिंजे क्लासिक सां, पंहिंजे असासी या पंहिंजे पेशरुनि सां रिश्तो रखे बि जुड़ी बि उन्हनि सां अलॻि जेका ॻाल्हि कई आहे उहा अगलनि जिन पैदा कई, जिन जोड़ी, जिन ठाही, जिन वधाई, उन खां मथे बीठी आहे। हीउ लतीफ़ जो कमाल आहे, हीउ उनजे आर्ट जो कमाल आहे, उनजे ॾाहप जो कमाल आहे, इहो उनजी वजदानी कैफ़ियतुनि जो कमाल आहे, उन जज़्बे जो कमाल आहे, हीउ उनजी नियत ऐं अंदर जे बेक़रारनि जो मामिलो आहे त लतीफ़ जे अंदर में जेके बेक़रारियूं हुयूं, जेके स्किल्स हुआ, उन्हनि खां अजीब ऐं अनमोल कमु वता आहिनि। ऐं मामिलो ही बि आहे त अॼु ताईं इन ॻाल्हि ते सुर ते ॻाल्हायो छो थो वञे। साईं हिदायत मंगीअ साहब बि इहा ॻाल्हि क्लियर कई आहे त इहो लतीफ़ साईंअ जो सुर जेको आहे नौजवानीअ जो सुर आहे, यानी जॾहिं उहो फूह जवानी अञा तो मझां कख छुते रत निकिरे, मुंहं में महबूबनि जा कीअं झलींदे घाह, सो तूं कुॼाड़ा सिकड़नि जूं सदू करी न, पर इन जी फूह जवानीअ जो यानी के बालिग पढ़े जो के शाइर कमाल जो के बालिग हूंदे बि नाबालिग शायरी कंदा आहिनि, के वरी बालिग नाबालिग शाइर वरी बालिग शायरी कंदा आहिनि, पर लतीफ़ जी बलागत जो ही जेको सुर आहे उन ज़माने में हुन सुर इहो जोड़ियो ऐं उन ते हुन कमु कयो, उनखे वधायो, पंहिंजी असासी शाइरीअ खे ॾिसी उन जा रुख, उन जा घस घेड़ जाचे, पंहिंजे अंदर जे बेक़रारनि खां कमु वठी हुन जेको रचायो आहे उहो हुन में फरमायो आहे। ॻाल्हि चवण जी ही आहे त उन नौजवानी जे सुर में अंदरि मौजूदु छा आहे, अलामत छा आहे, छाजी अलामत उन में आहे, छा उन में छा साईं फरमाइण थो चाहे। रुगो उठ जी ॻाल्हि थो करणु चाहे, रुगो कुधा तारे तूर वारे उठ जी ॻाल्हि थो करणु चाहे, सिज ऐं चंडनि जूं ॻाल्हियूं करणु थो चाहे, अर्शनि ऐं फर्शनि ऐं इन जूं ॻाल्हियूं करणु थो चाहे, माशूकनि जूं ऐं महबूबाउनि जूं ॻाल्हियूं करणु थो चाहे, आख़िर उन में चवणु छा थो चाहे, छेद छा आहे, गुफ़्तगू छा आहे, डायलॉग छा आहे, जंहिं ते घटि लिखियो वियो आहे, न ॿुधायो वियो आहे त भाई ही अलामत छाजी आहे। किन त चयो आहे त भाई हिन में बिल्कुलु हिकिड़ी जेको इंसानी जेको जज़्बो आहे, जेको अपोज़िट सेक्स लाइ माण्हूअ में फितरती तौर ते पैदा थिए थो ऐं जनम वठे थो, ही उन जे हवाले में बि आहे, हुन जे कुझु लिखंदड़नि उन ते बि लिखियो आहे, पर उन जे हवाले में बॉर्डर जे हुन पासे लिखियो आहे, बॉर्डर जे हिन पासे घटि लिखियो वियो आहे उन ते, त उन ते हुन लिखियो। हिकिड़े त शाइर हीअ बि लिखियो त भाई हीअ ॻाल्हि त ॿुधायो त रतीअ जे रिहाण जी अड़ाइस जतसी, त भई रती छा। हिकिड़े शाइर उन जे लिखंदड़, हिंदुस्तान जे लिखंदड़ चयो त रती जेका आहे उहा काम जी पत्नी आहे, काम जी जेका पत्नी आहे उनजो नालो आहे रती, ऐं रतीअ जे रिहाण ऐं उनजो जो संभोग आहे, उनजो जेको जमा आहे, उनजो जेको मिलणु आहे। हाणे हिकिड़नि इहो रखियो आहे, हिकिड़नि वरी पंहिंजी माना कढी जेको रवायती सिलसिलो आहे त रतीअ जे रिहाण, ऐं रत जी विस रंग जी विस कीन अॿाट जन ओए, खुंभ न खारे तिन खे जो हालारी होए, तोड़े धोबी धोए तब लालाई न लहे। हिकिड़ो त इहो पासो आहे, पर हिकिड़े पासे इहो बि आहे त ख़ुसूसी तौर ते सुर खंभात जो डॉक्टर साहब वेठो आहे अहसान, असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहे। ऐं लतीफ़ जे हवाले ते बिटाईअ ते कचरियूं थींदियूं आहिनि ऐं उते सेमिनार थींदा आहिनि, भई हिन में सुर में मूंखे त ॿुधायो, ऐं तव्हांखे बेत थो ॿुधायां इहे कहिड़े पासे, इहो कहिड़ो जेको आहे घस ऐं ॾस आहे जंहिंमें का
रहबानियत थी निकिरे, अलाए तौहीद थी निकिरे, अलाए को ॿियो राज़ थो निकिरे, पर मूंखे त सिधो सिधो राज़ सॼी अलामती आहे ऐं शाइरी अलामती हूंदी आहे, उनजी अफ़ादियत बि हूंदी आहे। ज़माना धूड़ूं उॾामी ऐं तूफ़ान हेठि मथे थी वेंदा आहिनि, पर जेका अलामत आहे उनजो सदाई उनजो कॾहिं मौत न ईंदो आहे। ऐं लतीफ़ साईं जेको पंहिंजे अलामत खां कमु वरितो आहे, अलामत उनखे जेका ज़िंदगी ॾिनी आहे पंहिंजे आर्ट जे ज़रिए, पंहिंजे फ़नकारा सलाहियतुनि जे ज़रिए, उहो उनजो ई शान ऐं मर्तबो आहे। लतीफ़ साईं चवे थो त पहिरीं त हे ॿुधायां त हे पहिरीं हिन जूं ॻाल्हियूं त चए थो त पेशानीअ में पिरीअ जे भलाईअ जा भेर, अंगण उकढिन जे ॾे पाबो हे पेर, कमर पाड़े केर शम्स सुपेरिन से। साईं हिदायत साहब इन ते तमामु हिकु इशारो ॾिनो आहे, हिकु गुफ़्तगूअ जे लाइ सरो ॾिनो आहे, ॻाल्हि वधाइण जे लाइ कई आहे। ऐं उन में हिन साईं हिदायत साहब इन बेत खे बि रखियो आहे। अॼु पिणु उमारो 14 माह चंड जो, मूं घर मूं पिरीअ जे अचण जो वारो, सजण सोभारो भेज भिनीअ घर आयो। हिकिड़े चयो त सजण सोभारो भेज भिनीअ घर आणियो, गुरबख्शानी साहब लिखियो आहे, आणियो गुरबख्शानी साहब लिखियो आहे। ऐं त पोइ ही बेत सिधो सिधो पियो आहे साईं खंभात में मियूं शाह इनात सां जे सुर खंभात जे बेतनि में, चंड तुंहिंजी ज़ात पाड़ियां न पिरिनसी, हुन चए चंड तुंहिंजी बात मूंखे आहे मन में। ख़लीफ़ो साईं मियूं शाह इनात जो बेत आहे त चंड तुंहिंजी बात मूंखे आहे मन में। साईं चवे थो चंड तुंहिंजी ज़ात पाड़ियां न पिरिनसी, हू पोइ चवे थो ईअं तूं अछो में रात सजण नित सोजरा, उहो बि चए थो चंड चिटाई तुंहिंजी सिहाईअ में सूर। ही कहिड़ी सिहाई आहे जंहिंमें सूर बि थिए? चिटाई चंड जी, उहा सिहाईअ में थी थिए सूर। चंड चिटाई तुंहिंजी सिहाईअ में सूर, लायां लाल लिंगन खे चंदन भरे बूर। हाणे तेज ॻाल्हायो अचनि साईं आलम अचनि चवनि था हिन में रूहानियत पई आहे, असांखे सिधी सिधी ॻाल्हि चढ़ंदी अचे। चंड चिटाई तुंहिंजी सिहाईअ में सूर, लायां लाल लिंगन ते चंदन भरे बूर, कुमाड़ो कपूर मूं वाझाईंदे पिरीअ खे, जा उभर चंड पस पिरी तो ओॾा मूं दूर, सजण सुता विल्ह में चोटा भरे कपूर। अहिड़ी हसीन ख़ूबसूरत अप्सरा वार जंहिंजा डिघान ऐं उहा सुती पई आहे, पंहिंजनि वारनि में अहिड़ियूं ख़ुशबूदार महकूं विझो, ऐं जॾहिं ख़ुशबूदार महकूं हूंदियूं आहिनि ऐं थधि हूंदी आहे, उनजी जेका ख़ुशबू आहे उहा वधीक फैलाव कंदी आहे। लतीफ़ साईं बि कमाल थो करे त उभर चंड पस पिरी तो ओॾा मूं दूर, सजण सुता विल्ह में चोटा भरे कपूर, पेरें आऊं न पुॼणी बाबुल ॾे न बूर, जंहिं ते चढ़ी असूर संझे सजण सेठियां। हाणे इहो कहिड़ो हाणे अची वियो थो उठ जो, इहो मां ताज साहिब खां पुछां साईं उठ मूंखे ॿुधाइजो आहे कहिड़ो इहो? करहा कुर सुञाण उते ई पेको पीअ वारो पेको न पीअ जे करहा कुर सुञाण पीअ को ऐं पाह जो, करहा कुर सुञाण पीअ को ऐं पाह जो, असल आहे अहंजो नालेरो निधान, करहा असां साण के चांगा कज चंगायूं, या उठ न वञे वगसी चरे न चांगो, उठ न वञे वगसी चरे न चांगो, लॻस नाव नीह जी निहोड़ियो नांगो, छॾे सिर सांगो रिढ़े रंद पिरीअ जे, या दो दस्ती दुपेर सीने संघर रुक जी, दो दस्ती दो पेर सीने संघर रुक जी, माए मुंहिंजे करहे ताज़ी फुलन हेर, माए मुंहिंजे करहे ताज़ी फुलन हेर, त
कामण कंदी केर कामण जादू त कामण कंदी केर जो मूं वटि मस रहे। अच्छा हे जेको वरी इहो जेको उठ आहे इहो जेको चांगो आहे वरी कमु हुनजो कहिड़ो आहे उहो कमु इहो थो करे त जियां कोड़ ॿ काठियूं जियां कोड़ ॿ काठियूं 5 लखे पाव अहिड़ो वण आहे जंहिंजूं 2 काठियूं 2 करोड़ जूं आहिनि ऐं हिन जो जेको पाव आहे 5 लख जो आहे। इहा कहिड़ो हुस्न आहे या कहिड़ी जॻह आहे इहो हंधु कहिड़ो आहे पाण ॾे चांगे सां गॾु हलंदासीं त जियां कोड़ 2 काठियूं 5 लखे पाव मयो ते मागा ॾिहाड़ी ॾार चढ़े। जियां कोड़ 2 काठियूं 5 लखे पन जियां कोड़ 2 काठियूं 5 लखे पन तियां छाणे छुगियूं मये रतो मन तंहिं वल संदो पन कुमाणो करोड़े लहे। त ही जेके आर्ट जे अज़ीम नादर जेके नमूना ऐं उन जा जेके फ्लेवर्स आहिनि जेके शाह लतीफ़ पंहिंजे तख़लीक़ी सघ सां जेके असांखे अर्पिया आहिनि ऐं अहिड़ो मिसाल दुनिया जे बिल्कुलु इन में को शक न आहे त दुनिया में ॾात जो ॾेह जेको आहे उहो ख़ाली न आहे थियणो ॿी दुनिया जो ॿिए पासे जो थी वञे ॾात जो ॾेह सदाईं आबाद ई रहे थो। बिल्कुलु वधिया पतीअ लाइ एतिरो ई मोहबत ऐं प्यारु आहे जॾहिं हू उन इंसानी फितरती जेको हुस्न आहे उनखे जेको इंसान जोड़ण जे लाइ जेका उहा तहरीक हली हुई जेका अशोका पंहिंजे तलवारनि सां हज़ारे माण्हू जॾहिं क़त्ल नाबूद निस्ते नाबूद करे छॾिया जिस्म खां हुन परे करे छॾियो ऐं उहा जेका तहरीक हली इंसान खे इंसान सां जोड़ण जी इंसान जे वजूदी शयुनि जी जॾहिं शाइरी थी ऐं उन में हिकिड़ो आलम शाइर हुयो उन हिकिड़ी सिट लिखी हुई त औरत सॼी सोनी आहे पोइ उन जी चेल छो सनी आहे। औरत सॼी सोनी आहे त पोइ हुन जी चेल छो सनड़ी आहे। इहो हिकिड़े पंहिंजे दोहो लिखी पंहिंजे माशूका ॾे उन धोबण ॾे उन मोकिलियो पोतड़े में सिट ॿधईंसि त औरत सॼी सोनी आहे पर उन जी चेल छो सनड़ी आहे। उहा छोकिरी सम्झी वई अंग्रेज़ण उन जे पोतड़े में ॿी सिट दोहे जी ॿधी मोकिलियसि हुन जो औरत सॼी सोनी आहे त उन जी चेल छो सनड़ी आहे। हुन चयोसि इन करे चेल मां सोन कढी छातीअ में भरियो वियो आहे। त हे जेके इहा हिकिड़ी तहरीक जो नालो हुयो जंहिंमें मलिक मोहम्मद झांसीअ जहिड़ो हसीन ऐं ख़ूबसूरत शाइर जंहिं हाणे पद्मावत जेका तव्हां ॾिठी हूंदी फिल्म उहो बि उनजो किरदारु आहे ऐं उन पद्मावत जे मुतलिक़ जेको उन शाइरीअ में ऐं उन पंहिंजी शाइरीअ जे पेराए में जेको हुनजे वस्फ़ुनि हुनजे हुस्न जे बिहकुनि जिस्मानी बिहकुनि जे मुतलिक़ हुनजे चहिरे जे मुतलिक़ आङुरियुनि जे मुतलिक़ यानी उहो मां तव्हांखे वरी चयो त उहो अशोका जी जेका बरबरियत हुई जेका तलवार हुई जेका रत में कॾहिं बि रत में ई सदाईं आली पे रही इंसान खां परे थी वियो हलियो त इहा शाइरनि जी काई त ईअं दुनिया में जिते जिते बि आहिनि कमाल आहे। उन ॾींहुं मूं पढ़ी पे वर्जिल जी सिट त मां जेको आहे मां बि जेको आहे हिकिड़ी जेको हिकिड़ी सुफ़ेद रिछण वांगुरु आहियां। जीअं सुफ़ेद रिछण पंहिंजो जेको आहे फर ॼणींदी आहे पोइ हुनखे चटे सुफ़ेद करे छॾींदी आहे चटे ईअं आऊं बि पंहिंजा जेके आहिनि शाइरी जे पंहिंजा बार लिखी उन्हनि ते फिराए उन्हनि जा लफ़्ज़नि खे सिंगारे सोधे उन्हनि खे मां चिटो ऐं साफ़ु रखंदो आहियां। त आर्ट जूं मामला ऐं आर्ट जी मंज़िलत वॾी आहे जंहिंमें शाह लतीफ़ वरी चवां त आलमी तख़लीक़ी अदब या आलमी तख़लीक़ी जेका शाइरीअ जो रंगमंच आहे उन ते फ़क़ति असांजो शाह लतीफ़ वेहे थो सुहे थो। असां लाड़काणे जे इन कुंड में वेही लाड़काणो हसीन वॾो ऐं दानिश्वरनि जो ॾाहनि जो घर शहर पर हिते जॾहिं वेही ॻाल्हि कंदासीं उहा केतिरी
मथे अघंदी ऐं केतिरी मथे वेंदी। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त लतीफ़ खे हिकिड़ी रियासत खपे थी, जेसि ताईं रियासत उनखे आज़ादु रियासत, आसूदगीअ वारी रियासत, ख़ुशहाल रियासत जेसि ताईं हुनखे नसीब न थींदी, तेसि ताईं असां दुनिया खे न ॿुधाए सघंदासीं त पैगम्बरीअ में असांजो बि हिसो आहे। ऐं असांजो हिसो शाह लतीफ़ सां शुरू थिए थो। तमामु ॻाल्हियूं घणियूं आहिनि सुरनि जे मुतलिक़ जेको अच्छा हीउ जेको हिदायत साईं कमु कयो आहे, ॾिसो केॾो केॾो बंदि बि आहे, सरकारी हिकिड़ो इदारो आहे, ज़रा ब्लाक जो हिकिड़ो स्लोक उन्हनि जो आवाज़ु आहे, उन में केतिरी पाबंदियुनि सां वेही करे ऐं उन जी पॉलिसियुनि खे अॻियां रखी करे रेडियो ते ऑन थियण जे लाइ कुझु शयूं वञनि थियूं। उन्हनि जा जेके थियनि था इहे स्क्रिप्ट खे जो कंदा आहिनि मथां चकास करण वारा, उहे बि आहिनि, सेंसर बोर्ड ईअं बि वग़ैरह वग़ैरह। उन जे बावजूदि बि हुन जेको पंहिंजे प्यार जो पोरियो ऐं ॾिनो आहे ऐं हिकु हिकु सुर ते हुन जेको आहे मतिलबु गहरो बि ॾिनो आहे ऐं ईअं न चइजे त तमामु घणो ॾिनो आहे। शुरूआति ॾिनी आहे त अचे को रस्तो ॾिनो आहे त अचे इन रस्ते ते को अॻिते वञी विख वधाए, सिर सिर में साधाण वॼे थी लोह रिझी अॼु रुक थियो आहे, विख पुठियां बि विख खॼे थी, हा पर अॻिते पंधु पियो आहे। त लतीफ़ साईं जे मुतलिक़, इन जे फ़न जे मुतलिक़, उन आर्ट जे मुतलिक़, उन जे फ़िक्र ऐं शौरी धाराउनि जे मुतलिक़, आगही जे मुतलिक़ जेको जेको उन फ़रमायो आहे उन जे लाइ अॻिते विख आहे। बाक़ी मामला हिकिड़ो मामिलो इहो बि आहे, उहो बि असांखे बेरहमीअ सां उन जो बि करिणो पवंदो, उन ते ॻाल्हायो नथो वञे, डपु आहे, ख़ौफ़ आहे, छाजो बि हुजे, पर तारीख़ जी अदालत में अञा मामला इहे ज़रूरु आहिनि ऐं उहे बीठा आहिनि त भई असांजो हिकिड़ो ख़लीफ़ो आहे नबी बश्क जे, उहो खरड़ीअ ॾांहुं ॾिसी चवे थो त खरड़ी खाए रत पीए, खरड़ी खाए भत पीए रत पियालियूं, पिड़ में विढ़ंदे पहलवाननि जी पिड़ में परखे पत, ॾिस जिनी नैण निसत नीअ न लाए तिनसी जा, खरड़ी खाए माह पीए रत पियालियूं, वेठी सॼे शाह जो ॾींदो सिर ॾियाच जीअं। जे सचो ऐं सिंध जो हक़ीक़ी सुर लिखियो ऐं उन ते ई चइजो वञे थो सिंध जो हक़ीक़ी किरदारो जेको आहे उहो बिल्कुलु सिंध जे हवाले ऐं उन जे हलाउनि जे हवाले, उन सॼे रस्मिया माहौल जे हवाले में जेको कुझु उन जो कलाम आयो निबार आहे, सचो आहे, सिधो असांजो आहे, सभु कुझु आहे। पर ॻाल्हि हीअ आहे जेकॾहिं तारीख़ जी जेका मुंहिंजो अदालत अञा उन जो दर केरु खड़काईंदो या खड़कायो वियो आहे, ख़ामोशी आहे, त झोक वारे जो ही जेको सॼो जेको क़त्लेआम आहे उहो ज़रूरु असांजे हेॾे वॾे शाइर खां, हेॾे वॾे अहले दिलि खां, अहिड़े नज़र वारे माण्हू ऐं आर्टिस्ट खां कीअं विसरी सघे थो। मुंहिंजो ख़्यालु आहे त विसरियो नाहे, पर घणी उन ते लट आहे, घणी उन ते दज़ आहे जंहिंखे उजागर थियणो पवंदो, क्लियर थियणो पवंदो। छाकाणि त भई ॻाल्हि सिधी सिधी पई आहे, जेको हुन जो उस्तादु आहे शाह लतीफ़ जो शाइरीअ में, जेको हुन जो पेशरू आहे म्यू शाह इनायत रिज़वी, जेको जंहिंजो साईं पोटनि ऐं ॾोटनि जेतिरो आहे, हू एतिरो असांजो सीनियर ऐं बुज़ुर्ग ऐं अहम शाइर आहे। उन खां सवाइ सिंधी शाइरीअ जो रस्तो खुलंदो कोन, उन जो दरवाज़ो बंदि ई हूंदो जे शाह म्यू शाह इनायत खे जो दरवाज़े ते असां दस्तक न ॾींदासीं, जे खोलींदासीं न, त जदीद सिंधी शाइरीअ ताईं पहुचण लाइ इहे रस्ता दरवाज़ा बंदि ई रहंदा। उन जेको आहे यारमन कलोड़े जे मुतलिक़ त मां पढ़ी हैरान थी वियुसि, ॿ बेत उन जे तारीफ़ में, उहो शख़्स जेको क़ुरान मजीद खे ढाल बनाए ऐं उन जे विच में खंजर रखे, फ़क़ीर साईं ॾे वञे त अचो त तव्हां सां ॻाल्हियूं था करियूं, गुफ़्तगू था करियूं, मामला था निबेरियूं, तव्हां अचो, ॿियो कुझु न आहे, असां तव्हां ॾियो खणी आया आहियूं। उनखे वठी ऐं पोइ जेको सिर अॾीअ ते ऐं पोइ हुनजी कमाल जी रुबाई आहे, उहा बि यादि अचे त कमाल जी आहे। ऐं मूंखे वञा हुनजी थो अचे हिन ॻाल्हि यादि, हुनजी हाफ़िज़ शिराज़ीअ जी, चए हाफ़िज़ शिराज़ी चयो त इहो असां ग़रीबनि जी ॻाल्हि बादशाहनि ताईं पुॼाईंदो केरु, असां ग़रीबनि जी ॻाल्हि बादशाहनि ताईं पुॼाईंदो केरु, त शराब विकंदड़ जे घिटीअ में, शराब विकंदड़ जे घिटीअ में बादशाहनि जे ताज जी क़ीमत असां वटि टको आहे। त ही जेको यारमन कलोड़े कयो ऐं उन ते म्यू शाह इनायत जा बेत
त मारे लांगा खे मारे करीस मुंझ ऐं तमामु हिकिड़ी उहा आहे पढ़ंदे मूंखे अज़ियत थी त उहा इन कीअं इन मामले सॼे ते इहा माना लहर हुई या गादीनि जा चकर हुया या इहे पीराणा मामलात हुया ई न त पीर कोन हुआ साईं वारा छा लतीफ़ बि पीराणे घर जो नौजवान हुयो ऐं उन मां हू निकितो बाग़ी थी ऐं इहो सॼो सिस्टम हलियो पिए त इहो जेको सिस्टम आहे ऐं उन ते जेका ख़ामोशी आहे इन ते सुवाल ज़रूरु आहिनि ऐं तारीख़ पंहिंजो वरी केस उथलाए बि सघे थी पुछी बि सघे थी कॾहिं कॾहिं केस खुलंदा बि आहिनि सो इहे मामला ज़रूरु दॿियल आहिनि रहियल आहिनि हिदायत मंगी साहब जो कमु प्यार जो पूरियो आहे उन मोहबत पाए मन में जेके बि रंढा रोड़िया आहिनि असां सभिनी जे लाइ हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे उन रस्तो खोलियो आहे त शाह लतीफ़ खे वरी परूड़ियूं वरी परखूं ऐं वरी कमु कयूं वॾी महिरबानी